सदी कंप्यूटराइज ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण प्रोग्राम करण ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति सभ्यता रीतियुनि ऐं रस्मुनि जो कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं पंहिंजी कला साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन सिंधु दर्शन ॻायूं वॼायूं ॿोली बचायूं। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। सुभाष चंद्र बोस बंगाली, भगत सिंह पंजाबी, चंद्रशेखर आजाद हिंदू, अशफाक खान मुस्लिम। देश जी आज़ादी जी कोशिशुनि सबबि जॾहिं हर कंहिं क़ौम जे बाशिंदे ॾिनी पंहिंजी जान जी कुर्बानी, तॾहिं हिकु सैलानी आयो अॻियां सिंधी सपूत हेमू कलानी। ॾिसो पिया उहे गिटियूं जिते हेमू जो बालकपण गुज़रियो। हीअ दास्तान आहे 70 साल खां बि वधीक पुराणी, जॾहिं देश अंग्रेज़नि जो गुलाम हो ऐं आज़ादीअ जी जंग लाइ जद्दोजहद शुरू थी चुको हो, जंहिंमें ना सिर्फ़ ज़ालुनि ऐं मर्दुनि बहिरो वरितो पर उहा आज़ादी जी चिणग नौजवाननि जे दिलि में बाहि पारे वई। करो या मरो ऐं भारत छोड़ो जा नारा धरती आकाश में गूंजण लॻा। महात्मा गांधीअ जे असहयोग आंदोलन त ॼण हर देशवासीअ खे क्रांतिकारी जो रूप ॾेई छॾियो। हर गिटीअ में अहिड़ो ई हिकु गीत गूंजियो हूंदो। देश जे हर कुंड में भारत माता के गुलामीअ जे ज़ंजीरुनि खां आज़ाद करण लाइ हर हिंदुस्तानी जे मन में जज़्बो जाॻियो। हुन जो असर हेमू मथां घणो पियो। उहा ट्रेन जंहिंमें ब्रिटिश सेना जे लाइ बारूद ऐं हथियार भरियल हुआ, जंहिंखे रोकण जी कोशिश में ट्रेन जे पटरियुनि जी फिश प्लेट कढण जी कोशिश जो अंजाम। पुलिस अची वई आहे, तू सदा सां गॾु हितां निकिरी वञ। मैडम असां न वेंदासीं, तू बि असां सां गॾु हल। अच्छा हेमू तू आई। ॾिस उन्हनि मूंखे सुञाणे वठो आहे, मां त हो बि पकड़े वेंदमि। दावा ई बजाओ हेमू पंहिंजो ध्यानु रखी। हाँ तो सही, तेरे को कर दूंगा। उधर
हार खां पोइ भी कोन थी हार। अंग्रेजनि जो ज़ुल्म कीअं पियो सहे ही ॿार। अंग्रेजन जो गुलाम मुंहिंजे इरादे खे कोन था टकाए सघो। गुनाह कंदे पकड़ी वञण जी सजा सिधो फांसी। खिली क़बूल कई हेमू जो सचो हो भारतवासी। भारत की आजादी मिली पर कहिड़ी क़ीमत ते? हज़ारुनि जी शहादत खां पोइ। हा, अॼु असांजो भारत आहे आज़ाद। हेमू पियो चिमके बणजी आफ़ताब पंहिंजे प्यारे देश लाइ। मां बि इहे ज़रूरु चवंदसि, ही मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन। मिस्री अखां मिठेरो, माखी अखां मिठेरो, कुर्बान ते वतन तां करियां पंहिंजो तन बदन। ही मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन। ही मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन। पंहिंजे वतन जी आव जे हालत करियां बयान। पंहिंजे वतन जी आव जे हालत करियां बयान। सुडकी पवे ज़मीन, हंजू हारे आसमान। दुखड़ा वतन जा सारींदे मुंहिंजो छुले थो मन। ही मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन। हेमू कलाणी जे बलिदान जी ऐं देश भक्ति जी भावना ॾिसी असांजे मन में इहो ई थो थिए कि मोहब्बत जो ॿियो नालो मुंहिंजो देश हुजे। अहिड़ो निरालो मुंहिंजो देश हुजे। अमन चैन सुख शांति जो जिते समावेश हुजे। सिंधी सभु गॾु रहूं, देश हुजे या परदेस हुजे। जय झूलेलाल।